सचो सतराम। पांसा साई विस्पति शुभ त्यौहार जे प्यार भरे अवसर ते उन सच साईं जी रहमत पाइण जे लाए सनन दावन में आहियूं। सोड़ी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वादा। असां जॾहिं बि उन्हीं सच्चे साईं जी दावन में ईंदा आहियूं तो उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे संवारियो, पंहिंजी ज़िंदगी खे बणायो। साईं विस्पत उन्हीं सच्चे साईं जो ॾींहुं उनके जन्म की याद में मल्हायल उत्साह छाकाणि त इंसान जो जन्म ई इंसानियत जो जन्म होंदो है। असां इंसान थी करे संसार में आया से पर इंसानियत के पहुंचा वो असांजो फर्ज होंदो आहे। ऐं असां इंसाननि जी शुरुआत हकीकत में इंसानियत सां ई थींदी आहे। जेकॾहिं असां ईअं चऊं त इंसान मां इंसानियत पैदा थींदी आहे पर जेकॾहिं वरी थोड़ो गहराई में वञूं तो पोइ इंसानियत मां इंसान पैदा थींदो आहे। हकीकत में जेकॾहिं गहराई में ॾिसंदासीं तो पोइ इंसानियत धारण थींदी तो इंसान पैदा थींदा। तंहिंजे करे असां जेके भी महान हस्तियों अजीम शख्सियतूं ॾिसंदासीं तो पोइ उन्हनि जी इंसानियत इंसान थियण खां अॻु में उभरी। छाकाणि त हिकिड़ी कहावत हूंदी आहे, हर मर्द जी कामयाबी जे पोइतां कहीं औरत जो हथ लाज़मी होंदो आहे। ऐं आम तौर असां इंसान
कामयाबी ॾींदड़ औरत खे घरवारी मां खोजींदा आहियूं। शायदि उन जी मदद सां या उन जी हिम्मत सां, उन जे साथ सां इंसान कामयाब थींदो आहे। ऐं पोइ उन ते केतिरो कुझु चयो बि वेंदो आहे, कॾहिं उनखे उछालियो बि वेंदो आहे, पर हक़ीक़त में जेका हर इंसान जे पोइतां कामयाबी जो उनजे औरत जो हथ आहे चयो वेंदो आहे, उहा उनजी माउ हूंदी आहे। ऐं माउ जो हथ हक़ीक़त में इंसान खे कामयाब बणाईंदो आहे। छाकाणि त असां सम्झंदा आहियूं त शायदि असां जेको संसार में सिखंदा आहियूं उन्ही खां वधंदा आहियूं, पर हक़ीक़त में असांजी सोच, असांजा वीचार, असांजी हिम्मत, असांजी जुरियत, हमारी समझ, असांजी सिख्या जेका भी आहे उहा मां जे पेट मां ई असां सिखंदा आहियूं। जीअं असां ॾिसंदासीं अभिमन्यु जो मिसाल असां सभिनी जे साम्हूं हूंदो आहे। जॾहिं महाभारत जी जंग में चक्कर वियो रचियो वियो त अभिमन्यु उनखे टोड़े करे अंदर दाख़िल थी वियो, पर ॿाहिरि निकिरण जो रस्तो न मिलियो, इन करे मारिजी वियो। उन चक्कर वियो टोड़ण हक़ीक़त में माउ जे पेट मां सिखियो। जॾहिं हू माउ जे पेट में हो तो उनजी माउ पंहिंजे पति अर्जुन खां पुछो त चक्रव्यूह में कीअं हूंदो आहे, तो उनखे ॿुधायो पिए त अहिड़े नमूने चक्रव्यूह रचिबो आहे, हेठि टोड़ण जो तरीक़ो हूंदो आहे, अंदरि वञण जो तरीक़ो हूंदो आहे, सभु उनखे सम्झाईंदो वियो, ॿुधाईंदो वियो। हो अंदरि ई अंदरि ॿुधंदो रहियो, पर जीअं हो अंदरि पहुतो त सही ॿुधाइण जो बि चक्रव्यूह में कीअं पहुचे, एतिरे में मुंहिंजी माउ खे निंड अची वई ऐं अर्जुन में दाख़िल थियण त ॿुधायो, निकिरण जो रस्तो निंड अची वई। तंहिंजे करे उहो अंदरि दाख़िल थी वियो, पर निकिरण वक़्तु मारिजी वियो, छाकाणि त निकिरण जो पतो कोन हो। अहिड़ो नंढे पोलियन हुजे, हिकिड़ो आम माण्हू पुॼड़े उते फौजी प्रेत कंदा या कंट्रोल संभालींदा, हू माउ जे पेट में हो। मुंहिंजी चाहत हूंदी हुई मुंहिंजो पुटु जेको आहे न सिर्फ़ु फौजी थींदो पर हुनजो चीफ थींदो। मुंहिंजी चाहत उनखे अंदरि ई अंदरि एतिरो राज ॾिनो जो नेपोलियन एतिरो अॻिते वधियो। भगत साहब मिसाल, मुंहिंजी माउ चाहत रखी, उन्ही शेवा कई, उन्ही वरदान वरितो, उन्ही आसीस वरिती, पर जेका जेका वो आसीस वरदी वही, शेवा कंदी वही, उनके अंदर ही अंदर वो संस्कार ईंदा विया। तव्हांजो शेवा सिमरन सचे साईं जे सिद्दीक़नि खे किथे पहुचाए छॾियो, किथे उहो पहुतो। तंहिंजे करे हक़ीक़त में इंसानियत जो जेको निर्माण थींदो आहे, इंसानियत जेको उठाव थींदो आहे,
उहा माउ जे संस्कारनि मां थींदो आहे। तंहिंजे करे असां अॻु में ॾिसंदासीं त जॾहिं बि कंहिंखे प्रेगनेंसी हूंदी हुई माउ खे, त उनखे कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न ॾिनो वेंदो, उनजी हर इच्छा पूरी करण जी कोशिशि कई वेंदी, इहो ख़ुशि रहे, ख़ुशहाल रहे, बहितर रहे, उनजी सोच बहितर रहे, वीचार बहितर रहे, उनखे मंदर में वञणु, सत्संग में अचणु, सचे साईं जी धामनि में अचणु, सभु कुझु अहिड़ो माहौल बनायो वेंदो जिनजी सोच वीचार सभु शुद्ध रहे, बहितर रहे, उनखे कंहिं क़िस्म जो तनाव न हुजे, टेंशन न हुजे, परेशानी न हुजे। ऐं जेको जेको माहौल माउ खे मिलंदो उहे सभु गुण ॿार में ईंदा वेंदा। ऐं इन करे मां अॻे बि चयो, पाण हिकिड़ो शख़्स हो, ॿ शख़्स हूंदा, हिकिड़े मखा हूंदा, जेतिरा बि मखा हूंदा, ॿियो बि ॾकंदो, हर कंहिं चक पाईंदा, पर मखे खे पकिड़े वठंदो, कुझु बि थिए उनखे मखे जो डंग कोई असर न कंदो। हिकिड़ो ॿियो हुयो, असां वेठा हूंदासीं, कोई ईअं ई सभु पियो हूंदो, जान में थोरो भरियल हूंदो काफ़ी, पोइ कॾहिं कॾहिं हीअं का छेद करे या हीअं करे छॾियो, पोइ ॾेबू जेको हुजे पंहिंजो पाण मरी वेंदो, ॾेबू जे डंग जो असर न थींदो। चवंदासीं छा जो डंग, चवंदो शायदि, माना हुनखे महसूसु न थींदो, कॾहिं ज़ाहिर जो कंहिंखे कुझु न थींदो, छाकाणि जॾहिं माउ जे पेट में हो, मुंहिंजी माउ खे हिकु दफ़ो ॾेबू डंग पातो ऐं मुंहिंजी माउ खे हिकु दफ़ो मखे चक पातो, ऐं हुनखे सिर्फ़ु इहो विराए छॾे, कुझु थियो ई न, उहो असरु ॿार ते पियो। तंहिंजे करे जॾहिं ॿार माउ जे पेट में हूंदो आहे त जेका हली चली, जेका उथी वेठी, जेको अंदाज़, जेको ॻाल्हाइण, जेके तौर तरीक़ा माउ जा हूंदा, उहे सभु ॿार में दाख़िल थींदा आहिनि। उहे गुण, उहे संस्कार, उहे सभु ॿार में ईंदा। पोइ जेकॾहिं माउ में शेवा भाव, प्रेम, बहितर ॿोल, चङी हलत, मेठाज, मोहबत, संस्कार, गुण, इख़लाक, मान मर्यादा सभु हूंदा, त उहे सभु ॿार में ईंदा वेंदा। पर जेकॾहिं माउ खे क्रोध, साड़, जलन, कंहिंखे कुझु चवणु, टेंशन, तनाव, परेशानी, मायूसी, त जेको बि कुझु हूंदो उहो सभु ॿार में ईंदो वेंदो। माउ जा इख़लाक, किरदार, उथी वेठी तौर तरीक़ा कहिड़े बि क़िस्म जा हुजनि, उहे असांखे यादि रखणु खपे, त उहे ॿार मंझि ईंदा वेंदा आहिनि। ऐं हक़ीक़त में तक़रीबन 80% इंसान जो निर्माण या बनाव या सोच जो ठहराव वो माउ जे पेट में थींदो आहे। तंहिंजे करे असां कुझु वक़्तु पोइ ते वेंदासीं त उथी वेठी तौर तरीक़ा जेके बि हुआ उहे सॼे वॾनि जा ईअं हुआ जीअं असांजी वॾनि जा हुया। माउ जे लाइ क़दुरु, उथी वेठी तौर तरीक़ा, वॾनि जे लाइ शान मान, घर जी मान मर्यादा, जेको सभु कुझु उन जूं माउरूं कंदियूं हुयूं सभु उन्हनि में आहे। उनखां बाद थोरो दौर बदिलियो, ॿारनि जी मनमानी शुरू थी, हर कंहिं ॿारनि जी शिकायत कई, पर हक़ीक़त में असांखे पंहिंजो पाण खे संभालणो पवंदो, पंहिंजो पाण खे बहितर करणो पवंदो, असांखे पंहिंजे माहौल खे बहितर करणो पवंदो। जॾहिं खां घर में मान मर्यादा, तौर तरीक़ा, ॻाल्हाइण जा अंदाज़, उथी वेठी सभु कुझु बदिलिया,
वो ॿारनि जो भी सब कुछ बदलजी वियो आहे। तंहिंजे करे जॾहिं बि असां ॾिसंदा हुआसीं या हाणे बि ॿारनि जी अॻु में प्लानिंग कई वेंदी आहे त हाणे ॿार असांखे थियणु खपे, त जीअं असां ॿार थियण लाइ सोचूं हिकदमि असां पंहिंजी सोच खे बहितर कयूं। असां सिर्फ़ु ॿार लाइ न सोचूं त ॿार पैदा करणो आहे। जीअं ॿार पैदा थींदो आहे असां हुनजी पूरी प्लानिंग कंदा आहियूं, हुनखे कीअं पढ़ाईंदासीं, कीअं लिखाईंदासीं, छा कंदासीं, अॻिते कहिड़ो पढ़णो आहे, किथे पहुचाइणो आहे। पर उनखे असां उते पहुचाए तॾहिं सघंदासीं जॾहिं असां उनखे ओड़े क़िस्म जो पैदा कंदासीं। असांखे पहिरियों त इहो सोचणु खपे असांजो ॿारु हुजणु कहिड़ो खपे, उनजो इख़लाक़ किरदारु, उथी वेठी तौर तरीक़ो ॻाल्हाइणु, उनजो भाव उहो कहिड़ो हुजणु खपे। असां ॿार माना छा चाहियूं था? आया उहो प्यार मोहबत वारो, संभार वारो, इख़लाक़ वारो, चङे ॻाल्हाइण वारो चाहियूं था, या आवारा मनमानी पंहिंजी मस्ती वारो चाहियूं था? कहिड़ो चाहियूं था? तंहिंजे करे असांखे पूरे ॿार जी अॻु में प्लानिंग करणी हूंदी आहे। पोइ जहिड़ो असां पंहिंजो ॿारु चाहियूं अॻिते ओड़ो थिए, असां पंहिंजो माहौल ओड़ो बणायूं। ऐं ख़ासि करे अॼु जो नौजवान जेको बि आहे, पोइ छोकिरा हुजनि या छोकिरियूं हुजनि, उहे सभु पढ़िया लिखिया समझदार सभु कुझु आहे, ऐं उहे सभु प्लानिंग बि कंदा आहिनि कॾहिं ॿारु थियणु खपे, केतिरे वक़्तु पोइ थियणु खपे, छा थियणु खपे। पर ॿारु कॾहिं थियणु खपे ओसि ताईं त ठीकु आहे, पर कीअं थियणु खपे, कहिड़ो थियणु खपे, उन जी प्लानिंग लाज़मी हुअणु खपे। जेकॾहिं कीअं ऐं कहिड़ो थियणु खपे इहा प्लानिंग हूंदी त असां अॻु में ज़हनी तौरु तयारु हूंदासीं, पतो हूंदो त असां पंहिंजो माहौल तहिड़ो बणाईंदासीं, असां पंहिंजी सोच तॾहिं रखंदासीं। छाकाणि त माउ ऐं पीउ जो असरु सभ खां गहरो ॿार ते पवंदो आहे। जहिड़ी ॿिन्ही जी सोच हूंदी उहो असरु ॿार ते पवंदो। जहिड़ा ॿिन्ही जा वीचार हूंदा, जॾहिं ॿार पैदा कंदा तहिड़े वीचारनि वारा ॿार बनबा। जीअं असां हिते वेठा आहियूं, भक्ति हले थी, जेकॾहिं कंहिं माण्हू खे कोई ॿारु पैदा थियो आहे, उन वक़्तु उनखे बाजो या धुकुड़ वॼाइणु न ईंदो आहे, उनखे ॿारु ॼायो, उनखां बाद वो पीउ या माउ बाजो या धुकुड़ सिखिया, त जेको ॿियो ॿारु पैदा थींदो उहो पहिरें ॿार जी भेट में बाजो ऐं धुकुड़ जल्दी वॼाइणु सिखी वेंदो। छाकाणि त अॻु में जो पीउ सिखियलु न हो या माउ सिखियलु न हुई, तंहिंजे करे उहे गुण पहिरें ॿार में न आया। पर जॾहिं ॿिए दफ़े सिखियलु ॿारु पैदा थियो त उहो तेज़ी सां सिखी वेंदो, जल्दी सिखी वेंदो। तंहिंजे करे जेके माउ पीउ जा जीन्स हूंदा आहिनि उहे ॿार में ट्रांसफर थींदा आहिनि। त उहा प्लानिंग, जीअं उहो शहंशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जन जो मिसाल आहे, जॾहिं साईं मेहरदास उन उमिरि सिर्फ़ु उनजी 2-2.5 साल हुई, 3 साल हुई, जॾहिं भगत साहिबु आयो तो गरम ॾींहं में आयो। साईं मेहरदास पुछियुसि कीअं आहे? एॾी उस में ॾींहुं ठारे करे न आहे अदा,
वदा चवंदो चवंदो मुंहिंजो भाउ जड़ाराम सो उनखे जाड़े खे नासूर थी पियो आहे, कैंसर थियो आहे, डॉक्टर ॿियनि खां कचण लाइ चयो आहे, चयोसीं आसीस वठी करे पोइ वञो। त साईं मेहरदा चयो हिन में कहिड़ी ॻाल्हि आहे, चयो बाबा जी चवंदा त जेका थाधल घोट हुजे हुनखे ॿधी छॾिजे ऐं उहो ज़ख़्म सही थी वेंदो आहे। ऐं भगत साहिबु उहो ई कयो, जीअं ॿधे ॿी चई ॾींहं खां पोइ जीअं जीअं सही थींदो वियो, निशान बि न रहियो जो बिल्कुलु जॾहिं ज़ख़्म ई सही थी वियो, कैंसर ई ख़तमु थी वियो, नासूर ई ख़तमु थी वियो। हाणे समझ जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो 2.5-3 साल जो ॿारु उन कहिड़ी तपस्या कई हूंदी, कहिड़ा योग कया हूंदा, कहिड़ो सिमरन कयो हूंदो, कहिड़ो जाप कयो हूंदो, कहिड़ी भक्ति कई हूंदी, असां सभु सम्झी सघूं था। 3 साल जो ॿारु छा कंदो, 2-3 साल जो ॿारु, पर हुनखे जेके पीउ जा जीन्स हुया, उहा जेका रहमत मिली, उहा जेका शक्ति मिली, जेके उनखे जनम सां मिलिया, जेके सचे साईं जी रहमत हुई, हुन सिर्फ़ु मुंहुं सां चयो ऐं हुनजो कैंसर ख़तमु थी वियो, जेको मन ख़तमु थियो। तंहिंजे करे जेको बि इंसान जी नेचर, इंसानियत, चङाई, भलाई, सोच, उमंग, उत्साह, वधण जो तौर तरीक़ो, खूबियूं, गुण, इख़लाक़, किरदार, जेकी असां चाहियूं, होशियारी, ॾाप, समझ असांजे ॿार में हुजणु खपनि, त पोइ असां सभ खां पहिरीं ओहिड़ो पंहिंजो माहौल बणायूं। अगरि उन्ही वांगुरु पाण खे रखंदासीं, तहिड़ो माहौल बणाईंदासीं, तहिड़ो हलंदासीं, जहिड़ी तहिड़ी हली चली रखंदासीं, त पोइ अॻिते ॿार असांजा ओड़ा ई पैदा थींदा, ओतिरी तरक़ी कंदा, ओतिरो अॻिते वधंदा, ओतिरा में गुण, इख़लाक़ के किरदार ईंदा। पर जेकॾहिं असां पाण पंहिंजी मनमानी में रहंदासीं, पंहिंजी उथी वेठी तौर तरीक़ा, अंदाज़ सभु कुझु मनमानी वारा हूंदा, पंहिंजी छोछलाए पींदी, ॻाल्हाइण ईंदो, कुझु बि ईंदो, अगरि लाॼी हूंदी त ॿार बि लाॼ वारो बणिबो, अगरि को निर्लज हलंदो त ॿार बि तहिड़ो थी वियो। तंहिंजे करे असांखे ॿार पैदा करण खां अॻु में सिर्फ़ु ॿार पैदा कॾहिं कयूं उहो न, पर कीअं ऐं कहिड़ो कयूं, इहा सोच लाज़मी रखणु खपे। अॼु जेका ॿारनि जी चौधारी शिकायत आहे, कोई कुझु थो चए, कोई चए थो असांजी ॿुधनि नथा, कोई चए असांजो मनु नथो, कोई चए थो नेचर ई आहे, केतिरियूं ई शिकायतूं ईंदियूं आहिनि ॿारनि जूं। त जेकॾहिं उन्हनि शिकायतुनि खे गहराई सां ॾिसंदासीं त पोइ उहे चीज़ूं शायदि असांजे घर में ज़रूरु हूंदियूं। जेको ॿार खे चऊं था त उनमें मुराद कोन्हे, उनमें उथी कोन्हे, मञणु कोन्हे, पोइ जेकॾहिं थोरो गहराई सां ॾिसंदा त शायदि उहे कमियूं असां में ज़रूरु हूंदियूं। जेके असां ॿार में ख़ामियूं ॾिसूं था, ॿार जूं शिकायतूं कयूं था, गहराई सां ॾिसंदासीं शायदि उहे शिकायतूं असां सभिनी में हूंदियूं। जेके जेके शिकायतूं हूंदियूं उहे ॿार में पैदा थियल हूंदियूं। तंहिंजे करे अॼु पाण सभु उन सचे साईं साहिब विस्पति यानी जनम ॾींहं जे मौक़े ते गॾु थिया। ॾिसंदासीं साईं जन जो जनम हुजे, भगत साहिब जो जनम हुजे, कंहिंजो बि ॾिसंदासीं। जेके जेंट्स जेके उथी वेठी उनखे वॾनि खां मिलिया, उहे ॿार उनखे ऊचाई ते पहुचायो, मथे खयो। साॻे नमूने
ये गुण हर एक इंसान में असां प्लानिंग त कंदा आहियूं, पर उहा कीअं हुअणु खपे उन तरफ़ तवजा न ॾींदा आहियूं। असां पंहिंजे माहौल, पंहिंजी उथी वेठी, पंहिंजा तौर तरीक़ा, पंहिंजा अंदाज़, पंहिंजो ॻाल्हाइण, पंहिंजी मनमानी, बेफ़िक्रो कुझु चवणु, उन्ही खे असां पंहिंजी वॾाई सम्झंदा आहियूं। पर जॾहिं उहे सभु चीज़ूं वरी मोटी करे मिलंदियूं आहिनि, जेके असां ई सिधी सी ॻाल्हि आहे, पोइ हिकिड़ो शख़्स संत रस्ते सां वियो पए, हिकिड़ो शख़्स ॿिज पोखे पियो, ॿिज पोखे करे उन पूरो कयो ज़मीन में, कुदरत हिकिड़ो संत क्रास थियो। तो संत पुछियुसि कीअं, चइसि बसि हाणे ॿिज पोखे करे पूरो कयो आहे। संत सम्झ, संत पुछियुसि, चए पोइ छा पोखियो थी? चइसि इहो मां न ॿुधाईंदुमि छा पोखियो आहे। चए कोई ॻाल्हि कोन्हे, ॿिनि ॾींहंनि खां पोइ सिलो पाण ॿुधाईंदो छा पोखियो थी। सिलो जॾहिं निकिरंदो त पोइ ॿुधाईंदो छा पोखियो थी। साॻे नमूने असां कुझु बि चऊं, कोई बि करूं, जॾहिं ॿार वॾो थींदो सिलो ॿुधाईंदो त मां छा कयो आहे, छा पोखियो आहे। तंहिंजे करे असां जेके बि इंसान आहियूं, सभ खां वधीक प्यार कंदा आहियूं त पंहिंजे ॿारनि सां प्यार कंदा आहियूं। असां पंहिंजे ॿारनि खे कुझु बणजंदो ॾिसणु चाहींदा आहियूं, कुझु वधंदो ॾिसणु चाहींदा आहियूं, कुझु मान मर्यादा वारो ॾिसणु चाहींदा आहियूं, पंहिंजो सहारो बणजणु चाहींदा आहियूं। असां चाहींदा आहियूं अॻिते हली करे कोई अहिड़ो इंसान बणिजे जेको कुझु करे ॾेखारे। पर उहो सभु कुझु जेको असां चाहियूं उहो थिए त उन खां अॻु असांखे तहिड़ो थियणो पवंदो। तंहिंजे करे माउ पीउ जी नेचर उहो ॿार ते गहरो असरु कंदी आहे। छाकाणि माउ जेका बि हूंदी आहे उहा ॿार खे 9 महीना पेट में रखंदी आहे, उनमें सभु गुण भरींदी आहे। ऐं पीउ उनखे पूरी ज़िंदगी पंहिंजे दिमाग़ में रखंदो आहे। उनखे कीअं वधाइणो आहे, कीअं लिखाइणो आहे, पढ़ाइणो आहे, किथे पहुचाइणो आहे, केतिरो अॻिते आणणो आहे, उहो पंहिंजो सभु कुझु उनजे मथां निछावर करे छॾींदो आहे। जेको कमाईंदो, जेको गॾु कंदो, जेको बि कुझु कंदो, सभु उन ते लॻाए छॾींदो। पंहिंजी जिंद, जान, सोच, वीचार सभु कुझु उन ते लॻाए छॾींदो। जॾहिं ॿई मिली करे पंहिंजो पूरो जीवन ॿार ते लॻाइनि था त पोइ उन ॿार जो निर्माण बि ओड़ो ई कनि। तंहिंजे करे असां ॿार जो निर्माण जॾहिं बि सोचूं, असां इहो त मालिक इराम थी इंसान थी करे आयासीं, पर असल ॻाल्हि इहा हूंदी आहे असां इंसान पैदा कयोसीं या न कयोसीं। जेकॾहिं ओड़ो ई आयो जहिड़ा ॿ आया हलिया विया बसि ठीकु आहे, पोइ कोई फ़र्क़ु न पवंदो। जहिड़ा ॿिया जानदार आया हे बि आया, पर इंसान बणिजी करे अचे त इंसान कुझु करे ॾेखारे। ऐं उहो कंदो तॾहिं जॾहिं उनमें ओतिरी हिम्मत, जुरियत, करण जो तरीक़ो, चाहत, सोच, संतुष्टि, सकून, शांति हूंदी, तॾहिं हू करे सघंदो। तंहिंजे करे असां ॿारनि ते तवजा ॾींदा, पर वक़्तु गुज़रण खां बाद जॾहिं
ॿार वॾो थींदो आहे, हथो निकिरणु शुरू कंदो आहे, बाद में तकणु शुरू कंदो। पर हक़ीक़त में 80% तवजा असांखे ॿार पैदा थियण खां अॻु में ॾियणी आहे। जॾहिं असां ॿार जी सोचूं उन वक़्तु घोट कुंवार जा माउ पीउ जेके बि आहिनि पंहिंजी सोच, पंहिंजा वीचार, पंहिंजी हली चली, पंहिंजी उथी वेठी, पंहिंजा तौर तरीक़ा उहे संभालणु शुरू कनि। पोइ उन्हनि जी मर्ज़ी आहे, जहिड़ो ॿारु चाहे उहो तहिड़ो थींदो ई सही, उनजी मर्ज़ी आहे। प्यार वारो, मोहबत वारो, समझ वारो, अकुल वारो, ॾाहप वारो, मालिक जी शरण वारो, चङे संग में वेहण वारो, या घण ॻाल्हाओ, आवारा, पंहिंजी मनमानी वारो, मर्ज़ी वारो, जहिड़ो बि चाहे। हू जहिड़ो पाण खे रखंदा तहिड़ा संस्कार, गुण, इख़लाक़ उन ॿार में ईंदा। त उहा पाण तो ॿुधाए त असांखे ॿारु खपे कहिड़ो, कीअं हुअणु खपे। ऐं पोइ उनमें जॾहिं ॿार जी चाहत थिए, खाइणु पीअणु, उथणु वेहणु, तौर तरीक़ो, अंदाज़, हर तरफ़ उन वक़्तु उन तरफ़ ध्यानु ॾिनो वेंदो, उन सोच तरफ़ आंदो वेंदो आहे। ऐं दुनिया जो जेके बि महान हस्तियूं, अज़ीम शख़्सियतूं जेके बि थिया आहिनि, उनजे पोइ था ॾिसंदासीं त माउ ऐं पीउ जी सोच गहरो असरु कंदी आहे। पीउ जी सोच ॿार जे पैदा थियण जी चाहत खां, ऐं माउ जी पूरी सोच उनजे जॾहिं ॿार उनजे पेट में हूंदा उन वक़्त खां, उनजो असरु पूरो माउ जो ॿार ते पवंदो आहे। ऐं इन करे थोरो असां पोइ ते वेंदासीं त जंहिं बि माउ खे प्रेगनेंसी हूंदी उनखे वधि में वधि ख़ुशि रखण जी कोशिशि कई वेंदी, वधि में वधि उनखे बहितर रखण जी कोशिशि कई वेंदी, उनजी चाहत पूरी करण जी कोशिशि कई वेंदी, छाकाणि त जीअं ॿार खे कंहिं क़िस्म जी मायूसी न थिए। भई हे ख़ुशि रहंदी, ॿारु ख़ुशि रहंदो, अॻिते उनखे सदाई आनंद ईंदो, कोई दुखी थींदो ई न। ऐं उनजो असर बि, मां चयो ॿ ॼणा त मुंहिंजे साम्हूं हूंदा, हिकु मख वारो, हिकु ॾेंभू वारो। उनखे मखे चक पातो, उनखे ॾेंभू चक पातो, ऐं उन्हनि खे खिलंदे हुई मां थोरो उॾारे छॾियो। त मां ॿई ॾिसंदो हुअमि, ॿिनी करे न उनखे कॾहिं ॾेंभू जो असरु थियो, न कॾहिं उनखे मखे जो असरु थियो। त जेकॾहिं माउ खे ॾेंभू ऐं मखे जे असर खे क़बूल न करे, ऐं जे ॿार ते एतिरो असरु पवे जो ज़ाहिर भरे खे उॾाए छॾे, उनखे ॿाहिरि जो असरु ई न थिए, त पोइ जेके गुण, इख़लाक़, बहितरी, चङाई, ख़ुशी उन धारण कई, उनखे केतिरो पहुचाए सघे थी, असां उन सम्झूं था। तंहिंजे करे साईं विस्पति, यानी सचे साईं जो ॾींहुं, सतगुरु जो ॾींहुं, विस्पति यानी गुरु जो ॾींहुं, ऐं उन सां गॾु सचे साईं जे जनम जी यादि में मल्हाया। त पोइ असां जॾहिं उन सचे साईं जे वचननि खे खणी करे हलंदासीं, उनजी रहमतुनि खे खणी करे हलंदासीं, जीअं असां सचे साईं जो मिसाल वरितोसीं, 2 सालनि जे ॿार मेड़दार छा तपस्या कई हूंदी, कहिड़ी छा कई हूंदी, सम्झी सघूं था। कहिड़ी उन तपस्या कई हूंदी, कहिड़ी भक्ति कई हूंदी, कहिड़ो योग कयो हूंदो, चऊं एतिरी का शक्ति आहे, उहो चई कोन था सघूं 2-3 सालनि जे ॿार जे लाइ। पर उनखे जेके जीन्स मिलिया, उन्हनि पंहिंजो कमाल करे ॾेखारियो। मगर से माउ पीउ जेका शेवा कई, जेका सोच रखी, जेको भाव, श्रद्धा, विश्वास उन सचे साईं में रखियो,
उहे जेके भगत साहब के जीन्स में पहुता उन सच्चे साईं जी रहमत में आंदो उन्हीं उनके केतिरो पहुंचायो। अब मुझे मां जे पेट में सिर्फ ॿुधो चक्कर भी कीअं टोड़जे तो उन हकीकत में टोड़े ॾेखारियो, उनके ज़हन में अञा ताईं यादि वियो। ऐं जेकॾहिं निकिरणु ॿुधो ई न त मारिजी वियो। तंहिंजे करे अॼु जंहिं दौर मां असां गुज़रूं था असां पंहिंजे ॿारनि जो वधि में वधि ख़्यालु रखंदा आहियूं, वधि में वधि उन्हनि सां प्यारु कंदा आहियूं, वधि में वधि सभु कुझु उन्हनि ते निछावर करे छॾींदा आहियूं, उन्हनि खे कंहिं मंज़िल ते ॾिसणु चाहींदा आहियूं। ऐं कोई माउ पीउ न चाहींदो आहे मुंहिंजो ॿारु कोई ग़लति रस्ते ते हुजे, ग़लति पासे वञे, ग़लति तौर तरीक़ो अपनाए, ग़लति साम्हूं वर्दी ॾे या इख़लाक़ खां किरियल कोई हरकत करे। हर हिकु चाहींदो आहे मुंहिंजो ॿारु सुरक्षित हुजे, बहितर हुजे, कामयाबु हुजे, अॻिते वधे। सभु चङाइयूं पंहिंजे ॿार में ॾिसणु चाहींदो आहे। ऐं जेकॾहिं सभु चङाइयूं असां ॿारनि में ॾिसणु चाहियूं था त पोइ उहा उन जी प्लानिंग बाद में ठीकु आहे, उहा त करणी हूंदी आहे, पर जहिड़ो ॾिसणु चाहियूं था उहा पैदा थियण खां अॻु में करणी आहे। ओड़ी हली चली उथी तो वेठी तो तरीक़ा अंदाज़ ख़ुशी ख़ुशहाली उहो माहौल असांखे अॻु में पैदा करणो पवंदो पंहिंजे घर में। ऐं जेकॾहिं उहो कंदासीं असां ॾिसंदासीं असांजा ॿार एतिरा बहितर थींदा जो हर तरह सां संसारी तरह हुजनि, मालिक जी रहमत तरफ़ हुजनि, श्रद्धा विश्वास तरफ़ हुजनि, अॻिते वधाव तरफ़ हुजनि, हर तरीक़े सां एतिरा वधंदा जेतिरो संसार में वधंदा ओतिरो शान मान में वधंदा, ऐं जेतिरो शान मान में वधंदा ओतिरा साहिब ॾे वधंदा, सचो साईं ॾे वधंदा। जंहिं प्यार भरी घड़ियुनि में पर सभु गॾु थिया उहो मौक़ो असांखे सम्झाए थो। जेकॾहिं असां ॿारनि खे बहितर ॾिसणु चाहियूं था त पंहिंजे घर में उन सचे साईं जी रहमत खे आणियूं। हर रोज़ कुझु वक़्तु ॿिए में नेम ध्यानु सिमरन कयूं, शेवा सत्संग तरफ़ वञूं, जीअं जीअं असांजी सोच न सिर्फ़ु उहो ॿुधण जे लाइ पर पंहिंजे जीवन में आणण जे लाइ कयूं। असांजो चहिरो सदाई खिलंदो रहे, ख़ुशि रहे, ख़ुशहाल रहे, हिकु ॿिए खे इज़त ॾियूं, हिकु ॿिए सां प्यार मोहबत सां हलूं, हिकु ॿिए जो ख़्यालु कयूं त जेके जेके गुण चङायूं खणंदा वेंदासीं, चङियूं चङियूं ॻाल्हियूं खणंदा वेंदासीं, ॻाल्हाईंदा वेंदासीं, उहे सभु असांजे ॿारनि में ईंदियूं वेंदियूं। ऐं पोइ उन संत वांगुरु जे जेको पोखियो थी अॼु न ॿिए ॾींहुं सिलो त पंहिंजो पाण साम्हूं अची वेंदो। सिलो सभु कुझु ॿुधाईंदो तूं छा पोखियो आहे, ॿिए जो जेको ई पोखियो थी। ऐं पोइ जॾहिं उहो फल मिलंदो त पोइ उहो फल अहिड़ो हुअणु खपे जेको वरी सरो करे सबके खुशी दे, खुशहाली दे ऐं पूरे घर के महकाए रखे। स्वाधीन प्यार भरी घड़ियुनि में उन्हीं सच्चे सतगुरु दर, उन्हीं ईश्वर दर इहा ई अल्तजा अरदास वेंदी त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो पंहिंजी सोच, पंहिंजे वीचार, पंहिंजी हालत, पंहिंजे माहौल, पंहिंजे ॻाल्हाइण, पंहिंजे अंदाज़, पंहिंजी उथी वेठी, पंहिंजे खान पान हर तरफ़ बहितर तब्जा ॾियो जीअं अॻिते हली करे असांजा ॿार हिकिड़ा सिर्फ़ु श्रेष्ठ ऐं बहितर थियनि, जेके घर परिवार संसार सभिनी जो नालो रोशन कनि ऐं संसार में बि सराहनि ऐं अॻिते बि सचे साईं जी रहमत खे पाए। पर सभु थींदो तॾहिं जॾहिं असां पंहिंजो पाण खे तहिड़ो कंदासीं ऐं असां पंहिंजो पाण खे तहिड़ो तॾहिं कंदासीं जॾहिं हर रोज़ कुझु वक़्तु वेही उन सचे साईं जो नाम ध्यानु सिमरन कंदासीं। जीअं जीअं सचे साईं जो नाम ध्यानु सिमरन कंदासीं गुण उहे रहमतूं असांखे मिलणु शुरू थींदियूं ऐं पोइ सॼो संसार सुगंधित थींदो उनजी रहमत सां भरिबो ऐं सचे साईं जी रहमत असां सभु पाईंदा रहंदासीं ऐं हर घर
ख़ुशी ऐं ख़ुशहाली सां सदाई महकंदो हलंदो। सो अॼु जी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे साए विस्पति जे शुभ अवसर ते पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़के साहब जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम।